हैदराबाद पुलिस 2 महीना गुज़रण बावजूद पीपी शहीद भुट्टो जे अॻवान काशिफ बागी जे कातलनि खे गिरफ़्तार न करे सघी आहे। मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि तरफ़ां काशिफ बागी जे कातलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। जूनियर ज़ुल्फ़िकार अली भुट्टो राब्ता कमेटी जे सॾ ते मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि तरफ़ां आसिफ बागी, इरशाद ख़ासकेली, इम्तियाज़ मीरानी ऐं मुनीर जतोई जी अॻवानी में काशिफ बागी जे कातलनि जी गिरफ़्तारी लाइ प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। सरापा एहतिजाज बणियल सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त 2 महीना गुज़रण बावजूद पुलिस काशिफ बागी जा कातिल गिरफ़्तार न करे सघी आहे, जेको मज़मत जोॻो अमल आहे। केतिराई भेरा एसएसपी हैदराबाद शाहज़ेब चाचड़ सां मुलाक़ातूं बि कयूं आहिनि, पर को बि खड़ तेल न पियो निकिरे। उन्हनि चयो त एसएसपी हैदराबाद आसरनि मथां आसरा ॾेई रहियो आहे, पर कातिल जहिड़े केस में का बि अॻु भराई न करे रहियो आहे। मोटर साइकिल ऐं मोबाइल चोरी ते जवाबदार हाफ़िराए थियनि पिया, पर क़तल केस जा जवाबदार सरेआम घुमी रहिया आहिनि। उन्हनि चिताओ ॾींदे चयो त 1 हफ़्ते अंदरि काशिफ बागी जा कातिल गिरफ़्तार न थिया त एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो।